कालाबाग डैम ठाहिण बंगालिन, बर्मिन, अफगानिन ऐं ॿियनि धारिन खे शहरियत ॾियण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। हैदराबाद में डॉक्टर गुलज़ार जुमानी, आगा अब्बास पठान ऐं फयाज़ नागराज जे अॻुवाणी में प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कंदकोट में सजाद बिरोही, एजाज़ बिजाराणी, अरसला भलकाणी, शोएब डोमकी, फिदा हुसैन मोहम्मदानी, अली मुराद, रहमतुल्ला ऐं ॿियनि जी अॻुवाणी में घंटा घर चौक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। शाहपुर चाकुर में बि क़ौमी अवामी तहरीक जा कारकुन रोडनि ते निकिरी आया। महमूद हज़ूर बख्श ॾाहिरी, वकील इमदाद चना, अयाज़ लतीफ़ राजपर, अयाज़ लतीफ़ ॾाहिरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नसीराबाद में सुजाग ॿार तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर अलीगौर जतोई जी अॻुवाणी में अलामती बुख हड़ताल कई वई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त कालाबाग डैम सिंध जी तबाही जो मंसूबो आहे। कालाबाग डैम चयो त सिंध खे सुकाए भड़भांग करे छॾींदो, जंहिंखे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। हुननि चयो त सिंध में लखें परॾेही गैर क़ानूनी तौर रहनि था, जेकी सिंध जे वसीलनि ते ॿार ऐं बदअमनी में मुलविस आहिनि। अॻुवाण जो वधीक चवणु हो त धारिन खे शहरियत ॾियण सां सिंधी माण्हू अक़लियत में तब्दील थी वेंदा। सिंधु दरिया ते कालाबाग डैम ठाहिण वारे मंसूबे खे रद्द करे लखें परॾेहिनि खे नेकाली ॾिनी वञे।